अस्सलाम वालेकुम। चवंदा आहिनि त इंसान ख़ता जो घर आहे। इन जो मतिलबु त ग़लती हिकु फितरी अमल आहे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ सुवाल ही पैदा थो थिए त छो ग़लती खे ॾोह तसवर करे उन जी सज़ा ॾिनी थी वञे, जॾहिं त इहो हिकु फितरी अमल आहे। इन मौज़ूअ ते वधीक ॻाल्हाइण लाइ असां दावत ॾिनी आहे मिस्टर सिंधी खे। जी मिस्टर सिंधी, तव्हां इन जी वज़ाहत कीअं कंदा? साईं, सभ खां पहिरीं त असांखे इन मफ़हूम खे सम्झणो पवंदो त ग़लती असल में आहे छा। जी ॿुधायो। इंसान ख़ता जो घर आहे। इहो इन करे चयो वेंदो आहे जो असीं ग़लती जी हक़ीक़त खां अणवाक़िफ़ आहियूं। अहिड़ो अमल जंहिंजो इल्मु इंसानी दिमाग़ खे न हुजे, उन अमल खे दोहराइण सां जेके नेगेटिव नतीजा साम्हूं ईंदा आहिनि, असां वटि उहे ग़लतियुनि में शुमार कया वेंदा आहिनि। पर हक़ीक़त में उहे नतीजा सिख्या जो हिकु मरहलो हूंदा आहिनि, ग़लती न। इन करे इहो बि चयो वेंदो आहे त इंसान ग़लतियुनि मां ई सिखंदो आहे, पर हक़ीक़त में उहो सिख्या जो ई हिकु मरहलो हूंदो आहे जंहिं मां इंसान सिखंदो आहे। सिंधी थोरो वाज़े करे ॿुधायो, जीअं आसानी सां हर कंहिंजी सम्झ में अची सघे। साईं, मिसाल तौरु तव्हां को अहिड़ो कमु करियो था जंहिंजो इल्मु तव्हांजे दिमाग़ खे न हुजे। जॾहिं उन अमल जी शुरूआति कंदा त उन खे सही तरीक़े सां न करे सघंदा, छो जो उन अमल जो इल्मु तव्हांजे दिमाग़ खे न हूंदो। ऐं जीअं तव्हां उन अमल खे दोहराईंदा वेंदा, तव्हांजो दिमाग़ उन अमल जी बहितरी लाइ इशारा ॾींदो। अहिड़े तरीक़े सां कई कोशिशनि खां पोइ तव्हां उन अमल जी सही डायरेक्शन खे सम्झी वेंदा। इन दौरान जेकी बि ग़लति नतीजा निकिता, उहे ग़लतियूं न पर ला इल्मी हूंदी आहे। इहो सिखण जो हिकु मरहलो हूंदो आहे। त पोइ इहो बि ॿुधायो न, ग़लती छा आहे? ग़लती उहो अमल जंहिंजो इल्मु तव्हांजे दिमाग़ में अॻु में ई मौजूदु हुजे, पर पोइ बि तव्हां उन खे ग़लति तरीक़े सां सर अंजाम ॾियो। इहा हूंदी आहे ग़लती, जेका कानून जी नज़र में ॾोह ऐं शरई नज़र खां गुनाह तसवर कई वञे थी। मिसाल तौरु असांजा सियासतदान जेको कुझु अॼु करे रहिया आहिनि, इहो सभु ग़लतियुनि में शुमार थींदो, छो जो इहे जेकी बि अमल कनि पिया, इन जो इल्मु इन्हनि जे दिमाग़ में अॻु में ई मौजूदु आहे। इहे बसि पंहिंजी ख़्वाहिशनि खे पूरो करण लाइ सरगर्म आहिनि। तव्हांखे यकीन आहे त इन जो इल्मु सियासतदाननि खे न आहे? ग़रीबनि जा हक़ मारणु सही आहे या ग़लति आहे, कंहिंखे ख़बर कोन्हे। ज़कात जे पैसनि खां वठी इस्पतालनि जी दवाउनि ताईं सभु माल पंहिंजी तिजोरी में सही आहे या ग़लति आहे, कंहिंखे ख़बर कोन्हे। पंहिंजे फ़ाइदे लाइ ॿियनि जूं ज़िंदगियूं तबाह करणु सही आहे या ग़लति आहे। साईं, ही उहे हक़ीक़तूं आहिनि जिन्हनि जी अॼु नंढड़े ॿार खे बि ख़बर आहे। सवाल ई पैदा नथो थिए त इहे सियासतदान इन हक़ीक़त खां ला इल्मु हुजनि। अच्छा सिंधी, असांजा सियासतदान जेका अॼु ग़लती कनि पिया, सुभाणे इन्हनि खे पंहिंजी ग़लती जो अहसासु थिए थो, पोइ छा इहे माफ़ी जा हक़दार आहिनि? ग़लतियुनि जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकु क़िस्म उहो जेको पंहिंजे पाण सां लाॻापियलु हूंदो आहे, जंहिंजो नफ़ो नुक़सानु बसि पंहिंजे पाण ताईं महदूदु हूंदो आहे। ॿियो क़िस्म उहो जेको समाज सां लाॻापियलु हूंदो आहे। अहिड़े क़िस्म जूं ग़लतियूं इंतिहाई ख़तरनाक साबित थींदियूं आहिनि। अहिड़नि ग़लतियुनि ते अहसासु करण बि पंहिंजी ज़िंदगी तबाह करण बराबरि हूंदी आहे, छो जो इन लाइ माफ़ी जी का गुंजाइश न हूंदी आहे। मतिलबु को माण्हू अहिड़ी ग़लती करे थो, पोइ उन ग़लती जो अहसासु न करे? साईं, माण्हू अहिड़ी ग़लती ई न करे जंहिंजो अहसासु पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾे। जॾहिं ज़मीर जो आवाज़ु दिलि ऐं दिमाग़ ताईं पहुचे थो त उभरंदड़ अहसास जीअण लाइ मुसीबत बणिजी पवनि था। अञा बि यकीन न अचे त साउथ अफ्रीकी फोटो जर्नलिस्ट केविन कार्टर जी ज़िंदगी ते हिकु नज़र विझो। काफ़ी दोस्तनि खे इन जे बारे में ख़बर बि हूंदी। तव्हां ॿुधायो त जीअं सभिनि खे ख़बर पवे। साईं, केविन कार्टर हिकु साउथ अफ्रीकी फोटो जर्नलिस्ट हो। 1993 में जेको सूडान में कहर आयो, उन दौरान उन हिकु तस्वीर कढी। उहा तस्वीर दुनिया में एतिरी त मशहूर थी जो उनखे कई एवॉर्ड ॾिना विया। पूरी दुनिया जी मीडिया ते इन तस्वीर खे सारायो वियो, मुख़्तलिफ़ शोज़ मुनक़द कया विया, पर इन तस्वीर जे करे केविन कार्टर ख़ुदकुशी करे छॾी। पर छो? ही ॻाल्हि थोरी सम्झ में न आई। साईं, उन जेका तस्वीर कढी उहा ही आहे। तस्वीर में हिकु गिज हिकु नंढड़े मासूम ॿार जे मरण जो इंतज़ारु करे पियो, जेको ॿार बुख जे करे पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी कुझु साह खणे पियो त केॾी महिल ही ॿारु मरंदो ऐं ही गिज उन जो गोश्त खाईंदो। वाकई ही मंज़र त ॾुखाईंदड़ आहे, पर पोइ बि इन तस्वीर जे करे ख़ुदकुशी करणु कुझु अजीब थो लॻे। साईं, कुझु अजीब कोन्हे। मूं चयो न, जॾहिं ज़मीर जो आवाज़ु दिलि ऐं दिमाग़ ताईं पहुचंदो आहे त जीअण अज़ाब थी पवंदो आहे। जॾहिं पूरी दुनिया में इन फोटो जर्नलिस्ट जा किस्सा बयानु थी रहिया हुआ त हिकु शोज़ दौरान कंहिं साफ़ी केविन कार्टर खां सवाल पुछियो त साईं, तव्हांजी कढियल तस्वीर ज़िंदगी जी उहा हक़ीक़त बयानु करे थी जेका इंसान जे दिलि ते न पर ज़मीर ते लॻे थी, पर तव्हां इहो कोन ॿुधायो त इन खां पोइ उन ॿार जो छा थियो। इहो सवाल ॿुधी केविन कार्टर जे चेहरे ते गहरी ख़ामोशी छाइजी वई। कुझु लम्हनि खां पोइ हिन पंहिंजे पाण खे संभाले जवाबु ॾिनो त इन जी मूंखे का बि ख़बर कोन्हे। मुंहिंजी फ्लाइट निकिरण वारी हुई, इन करे मां उतां जल्दी में निकिरी वियसि। ईअं चई केविन कार्टर शो मां ॿाहिरि निकिरी वियो, पर इन सवाल उन जूं निंडूं हराम करे छॾियूं। उन मासूम ॿार जो अहसासु इन खे अंदर ई अंदर खां खाई रहियो हो त तस्वीर कढी दुनिया खे ॾेखारण खां बहितर हो
उन मासूम जी ज़िंदगी बचायां हा। जॾहिं उनखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो त हीउ पंहिंजे पाण खे संभाले न सघियो ऐं डिप्रेशन जो शिकार थी कुझु वक़्त खां पोइ हिन ख़ुदकुशी करे छॾी। साईं, इहा हूंदी आहे ग़लती ऐं इहो हूंदो आहे अहसासु। असीं सभु ख़्वाहिशुनि जा ग़ुलाम आहियूं, दौलत ऐं हुसन अॻियां मजबूर आहियूं। पर यादि रखो त ख़्वाहिशूं उमिरि जे हिसाब सां तब्दील थींदियूं आहिनि। पंहिंजी ख़्वाहिशुनि जे वर चढ़ी कॾहिं बि अहिड़ी ग़लती न करियो जंहिंजो अहसासु जीअण लाइ आज़ार बणिजी पवे। भली केरु केॾो बि ज़ालिम हुजे, केॾो बि पत्थर दिलि हुजे, पर जॾहिं ज़मीर पंहिंजो आवाज़ु उथारींदो आहे त दिलि ऐं जिस्म टुकड़ा टुकड़ा थी पवंदो आहे। अॼु नस्ल परस्ती ऐं मज़हबी जुनून में जेकी नफ़रतूं उभारियूं पियूं वञनि, हिकु ॾींहुं इन्हनि जो अहसासु बि कई ज़िंदगियूं तबाह कंदो। इंसानियत खे लताड़े जेका दौलत कमाई पई वञे, इन जो रद्द अमल बि नवां क़ब्रस्तान आबाद कंदो। समाज ॿुधाए थो त ग़लती जी तौबा करियो, पर उसूल ॿुधाइनि था त अहिड़ी ग़लती ई न करियो। यादि रखो त ज़िंदगी जा 3 हिस्सा हूंदा आहिनि, नंढपण ऐं पीरी ते को अख़्तियार न हूंदो आहे, जवानी में ई इंसान इन जे क़ाबिल हूंदो आहे। इन्ही मुख़्तसर ज़िंदगी में सभु कुझु करिणो आहे। अॼु जे माशरे में हर इंसान जी ख़्वाहिश आहे त हू अमीर हुजे, पर काइनाती उसूल ॿुधाइनि था त माण्हू वटि पंहिंजो ज़मीर हुजे। यादि रखो त जंहिं दौलत जे करे इंसान इंसानियत खे विञायो आहे, इन्ही दौलत ई इंसान जे किरदार खे विञायो आहे।